नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो में खबर ॾींदा हलूं त मोरो में पुलिस थाणे जो वॾो मुंशी कत्ल जे जवाबदारन खे पैसन एवज़ आज़ाद कंदड़ वॾे अरसे खां थाणे ते क़ाबिज़ कुर्बान कलोड़ो सहाफ़ियुनि मथां ॾमरजी पियो। सहाफ़ी माजिद सैतो मथां कूड़ी FIR दाख़िल करे छॾी है। मोरो में सहाफ़ी अली अकबर कलोड़ो, सादिक ज़रदारी, मोहम्मद अमीन चौहान, अली दो सोलंगी, रज़ा सोलंगी, SUP जे असलम कोरेजो, GA सिंध मास जे असाब चांडियो, नौजवान कारोड़े एक्शन कमेटी मोरो जे सज्जाद चौहान एहतजाज कंदे सख्त मज़म्मत कंदे चयो त मोरो थाणे जो वॾो मुंशी कत्ल में मुलविस जवाबदारन खे पैसन एवज़ आज़ाद कंदड़ वॾनि ऑफिसरनि खे ख़ुश कंदड़ कुर्बान कलोड़ो मंशत खिलाफ़ ख़बरूं हलाइण तां सहाफ़ी ते ॾमरजी पियो ऐं सहाफ़ी माजिद सैतो ते कूड़ी FIR दाख़िल कई। असां सहाफ़ियुनि खे पुलिस कूड़ा केस दाख़िल करे हरासमेंट करे हक़ सच लिखण खां रोकियो पियो वञे। असांखे कूड़नि केसनि जी का बि परवाह न आहे। हक़ सच लिखंदा रहंदासीं। ग़रीब मिस्किननि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुंचाए शहर अंदर थींदड़ समाजी बुराइनि खिलाफ लिखंदा रहंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।